अस्सलाम वालेकुम यारी मदद जी सिंध जी लतीफ़ जी धरती जी लतीफ़ जी ॿोली। दोस्तों हींअर असां मौजूदु आहियूं असां सेट ते फिल्म दरिया ख़ान जंहिंजो डायरेक्टर मां पाण आहियां सतार लाल। हिन जेको असांजी फिल्म जो जेको कैमरामैन आहे वाजिद कलोड़ो ऐं जेको असांजो राइटर आहे वाजिद आज़ाद हुलियो। तमामु बहितरीनु राइटर आहे। हीअ फिल्म ही दरिया ख़ान जो आख़िरी स्पेल असांजो सिंध जो नाले वारो अदाकार नाले वारी शख़्सियत बहितरीनु इंसानु बहितरीनु तबियत जो मालिक हा बिलाल खोखर मौजूदु आहे। उन सां कचहरी हली तव्हांखे कराईंदासीं। कमु बि हलंदो रहंदो ऐं बिलाल चवंदो तकड़ करे तकड़ न थींदी ऐं जेको आहे 5 रुपया घटि कम खे पटे पाण ॿियो ॾियो हाल दोस्तो। ख़ैर असांजी फिल्म दरिया ख़ान आहे। जीअं बि दोस्त खे फिल्म में कमु करिणो आहे त असांजो नंबर आहे 0300342559। अॼु हिन दरिया ख़ान जी आख़िरी शेड्यूल आहे। इंशाअल्लाह नई फिल्म असां ॿी कयूं था। उनजो नालो अनक़रीब जेको आहे सो ॿिए वीडियो में तव्हांखे ॾींदासीं। अचो ते तरह असां पंहिंजे कम सां लॻूं। वाजिद बाबा तयारी कर। बिलाल अस्सलाम वालेकुम बाबा। अस्सलाम बासतार करार खुश आयो खैर रब जा करम तव्हांजो हाल वाल ख़ुशि लॻे पिया आहियो। दुआम कुर्ब अलहमदुलिल्लाह। जीअं तव्हां पहिरियों ज़िक्र कयो दादा मां चवंदो रहां त सतार लाड़ कंहिंखां ॻुझो न आहे। सतार लाड़ असांजो तमामु प्रिय प्यारो ऐं महबूब दोस्त आहे। तमामु सीनियर आर्टिस्ट आहे। हिन चयो त बाबा तकड़ करे थो बिलाल बाबा तकड़ सतार लाड़ तोसां केरु कंदो यार किड़ाल बाबा ख़ुशि आहियो खैर ठीकु ठाक। सतार लाड़ तमामु बहितरीनु हिन वक़्तु जेके फिल्मूं ठहनि थियूं तमामु बहितरीनु फिल्मूं ठाहे थो ऐं सिंध जो तमामु सुरीलो ऐं सुठो आर्टिस्ट आहे। ऐं तव्हांखे मां चवंदुसि त इहो मौक़ो मिस न कजो। महिरबानी वॾी महिरबानी वॾी महिरबानी। हीअ असांजो दोस्त बदीन खां आयो आहे। छा हाल बाबा ॿियो ख़ैर फर्स्ट क्लास रब जा करम अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। हीअ असांजो जेकमबाद खां आयो आहे कमदार अवा। हीअ अब्दुल हकीम असांजे नौदेर खां आयल आहे। हीअ असांजो ॾहाणी साहिबु हिते असांजे लारकाणी शख़्सियत आहे। ऐं हीअ नबी बख्तियान जो असांजो गाजी ख्वाल खां आहे। हीअ रमज़ान जेको आहे सोलंगी सखर खां आहे। हीअ दोस्त असांजो जेको आयो आहे कराची खां आयो आहे। हिनजी वॾी महिरबानी वॾो पंधु करे आयो आहे। ऐं हेॾो हीअ असांजी ॾहाणी जेको आहे सो हे बि हथियारनि में फुल आहे। हीअ साईं इजाज़ सियाल असांजो को डायरेक्टर आहे बहितरीनु माण्हू आहे। हीअ असांजे नौदरे जो दोस्त आहे असांजो जवाद ऐं भुट्टो ऐं असांजी सॼी टीम आहे माशाअल्लाह। हीअ काली माता हीअ असांजो वाजिद जेको आहे सो कैमरामैन आहे वाजिद कलोड़ो साहिबु। ऐं असांजी रिकॉर्डिंग बि कंदासीं। हीअ काली माता आहे। हे असांजी सॼी संगत मौजूदु आहियूं। ऐं अचो त सीने कयो। अचो बाबा जाती न डलाक आख़िर नमूने चंगेज़ ख़ान हा गुड बाबा। बाबा मास्टर में लुको न पुछबो आहे जा एॾो कमु थो करी साईं न पुछबो न आहे न बीठो आहे त लुको इहो ई आहे न बाबा। आख़िर नमूने चंगेज़ ख़ान बाबा सभु हुनखे जेको ॻाल्हायो हुनखे ॾिसिजो बाबा। तोखे बिल्कुलु कावड़ तूं हिननि खे भाई नथो। तूं पग तुंहिंजे मथां आहे हिन जे मथां न आहे माना। ओके खामोश क्यों आख़िर नमूने चंगेज़ ख़ान अचो बाबा बिस्मिल्लाह। हा खामोश त कया आहिनि हिते जो त पूरो निकिरी वञ। हलिया वञो हलिया बीजा वरा अचो। हा सही आहे। ईअं चई जीअं चवई न ओॾी महिल निकितो हलिया वञो। जॾहिं चवई न हलिया हलियो निकिरो हलिया वञो। साॻियो ई फस्ट क्लास बाबा ॾाढो सुठो। हलिया वञो हलिया वञो हलिया वञो। ज़ूम बिलावल ते बाबा ओके बाबा अचो बाबा अचो इजाज़त तव्हां बिलावल वेहो बाबा वेहो त असां बिलावल हिन जे यार जो सफ़न वठूं। वेहो इजाज़त बाबा सभु हेॾो थियो पाशा जी न अचनि बाबा छो बि न मुंहिंजा बाबा वेही छो